डहर की बगोदड़ो जे ॻोठ अलह वसायो लगारी में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग मुकम्मल तौर ज़बून हाली जो शिकार थी वई आहे। मासूम ॿारड़ा स्कूल में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि ऐं बिना छत जे बिल्डिंग अॻियां खुलियल आसमान हेठि सर्दी तोड़े गर्मीअ में तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। शागिर्दनि सहाफ़ी नगर दाहींदे चयो त स्कूल जी बिल्डिंग जा कमरा ऐं हाल मुकम्मल तौर ख़तम थी चुका आहिनि ऐं छित किरी पई आहे। तालीम खाते पारां अदम तवजह सबबि काफ़ी अरसे खां स्कूल बराए नाम आहे ऐं असीं स्कूल में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहियूं। जॾहिं त स्कूल अंदर फर्नीचर, चार दीवारी, वॉशरूम ऐं क्लासरूम सां गॾु ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी पिणु सख़्त ज़रूरत आहे। स्कूल में तक़रीबन 100 जे लॻभॻि ॿारड़ा तालीम पिराए रहिया आहिनि, पर उस्ताद ऐं सहूलियतूं न हुजण करे ॿार मायूसी जो शिकार आहिनि। इन्हनि वधीक चयो त तालीम खाते जा आला ऑफिसर विज़िट बि नथा कनि। केतिरा ई भेरा इतला ॾियण बावजूद तालीम खाते पारां स्कूल अंदर का बि सहूलियत मुहैया न कई वई आहे। शागिर्दनि तालीम खाते जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त स्कूल में बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि त जीअं तालीम जे ज़ेवर सां आरास्ता थी अॻिते वधी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत ऐं तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। खड़ा